कोशिश कया तो माना जानवर माण्हुनि खे वणे, जानवर माण्हुनि खे वणंदा आला में वणंदा इहा बाक़ी जानवर फिल्म हाँ जानवर जो साम्हूं वेठो आहे उन खे विग पाराए त उन खां पुछो त ये वजह आयो हाँ जानवर तो तैयार था पहिरियों खाधू थो बणे हिन जानवर खे पहिरियों खाधू थो बणे ये ॾिसी रहिया आहियो तव्हां गुरदी साहब जेको कमेंट्स ॾिए थो उन शइ ते तव्हां गौर बि करे सघो था कि जानवर आहे केरु। गुरदी साहब खां पुछा कयो मतलब कि इन में जानवर आहे केरु मतलब असांजी त माउ मोबाइल असांजी त माउ यकजी वई आहे तव्हांखे चाह जी लॻी पई आहे तारे नथा सघो मूंखे राति जो विहारे मूंखे जीअं ॾाढी सेट ते पेशी चलो वीडियो तव्हां रखी आहे त वाह मैं आई आहे खपड़ में तो चयो बड़ा वेठल आया उथिया छो त हे फोन ते ॻाल्हाईंदो वो बचन वाह मैं हा वजन घणो अथसि गुरदी साहब जानवर जो कैरेक्टर आहे कंहिंजो ही छा मतलब पुछो मां छा आहे न ॿुधाई साईं जो कैरेक्टर छा आहे पुछो मां उन में न ॿुधाई वेठल माना हाणे 5 मिंट साईं खां पुछा कयूं था बीठल माना अस्सलाम साईं असल में जानवर जानवर खां जानवर मां इंसान जो खौफ़ नथो करे अॼुकल्ह इंसान मां खौफ़ थो करे हिन में जेके फिल्म जा कैरेक्टर आहिनि उहे थोरा ज़ालिम आहिनि उनजा जेके कम आहिनि जानवर वांगुरु आहे कहाणीअ में जेको राइटर आहे जब्बार गिलानी इन शइ खे एक्सपोज़ कयो आहे अञा जानवर खे पालियो वेंदो आहे जानवर खे मोहबत ॾिनी वेंदी आहे जानवर खे घर में रहायो वेंदो आहे इंसान जो एॾो त कमु थी वियो आहे हुन मां इंसान मां नफ़रत करणु लॻो आहे फिल्म जी टोटल कहाणी अहिड़ी आहे त हैसियत को जानवर कोई कोन्हे असांजा कम अहिड़ा आहिनि जेके उहे जानवर थैंक यू सर थैंक यू तव्हां हाणे हिन फिल्म में जॾहिं फिल्म ॾिसंदासीं त तव्हांखे ख़बर पवंदी कि जानवर जो कैरेक्टर छा आहे ऐं हिन जी स्टोरी छा आहे उहो तव्हांखे ख़बर पवंदी। हीअं फ़िलहाल असां घटि था ॿुधायूं छो त हुन में असां सॼी ॿुधाईंदासीं त पोइ तव्हां फिल्म कीअं ॾिसंदा। जानवर मोर में हुजे कहिड़ो गोश्त अस्सलाम वालेकुम सर क्या हाल है सर ठीक है सर सर अल्लाह का शुक्र है सर आपको हमने फर्स्ट टाइम देखा है जी फिल्म में आपका कैरेक्टर क्या है सर। मेरा कैरेक्टर जो है मजलूम का कैरेक्टर है और सर नाम बताएं अपना गांव का एक पढ़ा लिखा नाम बताएं गांव में एक मजलूम मेरा किरदार है और मुझे मारते हैं मांझी खान का किरदार है और जो ये बडेरे हैं जो ये मेरे पे बहुत तशद्दुद करते हैं मुझे बेटी पढ़ाने के लिए कहा जाता है तो वो बेटी ने पढ़ाई तो मैंने बेटी को पढ़ाना है मैंने तालीम दिलानी थी तो मेरे दुश्मन बन जाते हैं और जानवरों की तरह मुझे मारते हैं और ये जानवरों की तरह मेरे ऊपर तशद्दुद करते हैं मुझे मारते हैं तो इंशाल्लाह इस पर ये जानवर फिल्म भी आप देखेंगे। मैं मांझी के किरदार में सुल्तान सुमरो आ रहा हूँ आपके लिए आपके खिदमत में फिल्म जानवर में इंशाल्लाह आपको बहुत पसंद आएगी। आशिक भट्टी साहब जो इसमें गूंगे का किरदार अदा कर रहे हैं और वही जानवर उसे ऐसा गेटअप करवाया गया है कि वो बिल्कुल जानवर और जानवर का किरदार के सिस्टम में आता है तो इंशाल्लाह फिल्म आने होगी ईद पर आप जरूर देखें। थैंक यू सर थैंक यू सर।
वीचारो मूंखे ठाहे ॾींदो असांजो प्यारो ऐं सुठो आर्टिस्ट जेको असांजे ज़हर ज़िंदगी में हुयो हाणे इन फिल्म में आहे त हुन सां असां हाणे इहो कमेंट्स बि पुछा था कयूं की साईं तव्हांजो जेको करेक्टर आहे ज़ालिम जो आहे या शरीफ़ जो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां उमेद अली करवर। मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी दोस्तनि खे सलाम या अली मदद। असल में हीअ फिल्म जेकी आहे जानवर ठहे थी जो डायरेक्टर आहे साईं भुट्टो ऐं असांजा सुठा आर्टिस्ट सिंध जा आजम साहब आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी आहे, ऐं हाशिम भट्टी साहब आहे, ऐं अख्तर खोखर साहब आहे। सुठी बहितर कास्ट आहे तमामु। मां बि कमु कयां मूंखे सूबेदार जो राशि कीअं थींदा आहिनि अॼुकल्ह अलाए आहिनि अला करे को भलो 100 मां हिकु मिलंदो आहे। राशि ऑफिसर जो करेक्टर कयूं था जेको पुलिस जो हिते इनवॉल्व किरदारु हले थो उनजी अक्कासी करे थो वॾनि माण्हुनि सां लाॻापियल ग़रीबनि जो दुश्मन अहिड़े क़िस्म जो करेक्टर। हीअ फिल्म ईद ते अचे जेकी हाणे ईद अचे थी इन ते फिल्म रिलीज़ थींदी। तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त इहा फिल्म ॾिसिजो ऐं ज़रूरु साईं इन जो डायरेक्टर केरु आहे? फ़हीम भुट्टो। फ़हीम भुट्टो जी ख़ैरपुर में रिकॉर्डिंग हले थी ऐं सुठी फिल्म आहे। इन जो राइटर जेको आहे माशाल्लाह हुनजो नालो जब्बार गिलाल साहब जेको आहे इहो राइटर आहे उहो बि असांजे सेट ते हिते मौजूदु आहे ऐं असांजो फीमेल आर्टिस्ट नयूं आहिनि छोकिरियूं खुलियूं उहे बि कमु कनि थियूं असां सां ऐं शमा भट्टी बि आहे असां सां कमु करे थी। शमा मंगी। थैंक यू सर। ऐं असल में सर ही जब्बार जेको आहे हिन जो